हिकिड़े बादशाह जे महल में हिकिड़ो वफ़द ईंदो आहे, हिकु डेलीगेशन ईंदो आहे घुमण हुनजो महल विज़िट करणु। महल विज़िट कंदे कंदे उहो डेलीगेशन हर शइ ॾिसंदो आहे, बादशाह जे महल जूं बेडरूम वग़ैरह सभु कुझु। हिकिड़ी जाइ ते पहुचंदा हुते 3 स्विमिंग पूल ठहियल हूंदा आहिनि बादशाह जे विंझण जे लाइ। हिकिड़े स्विमिंग पूल में गरम पाणी हूंदो आहे, हिकिड़े स्विमिंग पूल में थधो पाणी हूंदो आहे, हिकिड़ो स्विमिंग पूल जेको हूंदो आहे बिल्कुलु ख़ाली हूंदो आहे। वफ़द जेको आहे परेशान थी वेंदो आहे, ईअं छो? गरम पाणी सम्झ में अचे थी ॻाल्हि त सियारे में सभई गरम पाणी सां विझंदा आहियूं, बादशाह बि गरम पाणी सां विझंदो हूंदो, थधे पाणी सां गर्मियुनि में विझंदो हूंदो, थधे पाणी सां विझिबो आहे मज़ो ईंदो आहे, अक्सर माण्हू इंजॉय कंदा आहिनि थधे पाणी में विझी करे। त उनजे लाइ बादशाह पंहिंजी स्विमिंग पूल ई पूरो थधे पाणी जो ठारायो आहे। पर जेको 3 स्विमिंग पूल आहे इहो ख़ाली छो आहे, पाणी न आहे हिन में? त उतां कंहिं वज़ीर खां पुछऊं त साईं ॻाल्हि त ॿुधो, मसइलो छा आहे? गरम पाणी वारी ॻाल्हि सम्झ में अचे थी, स्विमिंग पूल वारी, थधे पाणी वारी ॻाल्हि सम्झ में अचे थी, हे स्विमिंग पूल खे ख़ाली छो रखियो वियो आहे? त वज़ीर चयो साईं इहो मसइलो इहो आहे जो बादशाह जो जॾहिं मूड हूंदो आहे गरम पाणी सां विझण जो त उहो गरम पाणी सां विझंदो आहे, बादशाह जो जॾहिं मूड थींदो आहे थधे पाणी सां विझण जो उहो थधे पाणी वारे स्विमिंग पूल में विझंदो आहे, ऐं जंहिं ॾींहुं बादशाह जो मूड न हूंदो आहे विझण जो उन ॾींहुं उहो इन ख़ाली स्विमिंग पूल में वेही रहंदो आहे। इहा त हिकिड़ी ॻाल्हि हुई, पर इन मां हिकिड़ो सबक़ु मिले थो असांखे जेको नेदरलैंड वारनि अप्लाई कयो आहे। यूरोप जो तमामु वॾो हिकिड़ो मुल्क आहे नेदरलैंड, तव्हां ॿुधो हूंदो, उनजी टीम बि आहे। नेदरलैंड नंढो मुल्क आहे, हालांकि असांजे मुल्क खां वॾो न आहे एॾो। नेदरलैंड मुल्क वारनि छा कयो आहे जो उते साल जे 365 ॾींहंनि मां 364 ॾींहंनि मां 145 ॾींहं रुॻो बरसाति पवंदी आहे। कैन यू इमेजिन? जिते 3 महीना 4 महीना मुसलसल बरसाति पए त माण्हू चरियो थी वेंदो न ज़ाहिर, जीअं असां हाणे भोॻियूं था वेठा। जेका बारिश असांजी शुरू थी आहे 2-3 महीननि खां, सिंध में तबाही मचाए छॾी अथई। कोई अहिड़ो शहर, कोई अहिड़ो ॻोठ न आहे जिते तबाही न मचाई हुजे। कराची खां वठी कश्मीर ताईं, हेॾे बलोचिस्तान ॾिसूं था त बलोचिस्तान जे हर शहर हर ॻोठ में, भली उहो रोस्तामंद हुजे या असांजो गढ़ी खेरो हुजे सिंध में, या शदाद कोट हुजे, मतिलबु सभिनी शहरनि सभिनी ॻोठनि में तबाही मचाए छॾी आहे बरसाति। नेदरलैंड में बि इहा हालत हूंदी, 145 ॾींहं साल जा जो बरसाति पवे। पोइ हुननि साइंस खां मदद वरिती। हुननि चयो हाणे असां साइंस खां मदद था वठूं। गूगल विंड जे नाले सां हुननि पखा हया वॾा वॾा ख़ाली जॻहनि ते। हाणे जिते जिते हुननि खे बरसाति खपंदी आहे उहे पखनि जो मुंहुं ओॾे करे छॾींदा आहिनि, उहे बादल हुननि खे हवा जे ज़रिए हुन जॻह ते पहुचंदा आहिनि, वञी उते बारिश कंदा आहिनि, वञी बरसाति वसाईंदा आहिनि। जिते ज़रूरत न हूंदी आहे, जीअं शहरनि में ज़रूरत न आहे, कार वहिंवार मुतासिर थिए थो शहरनि में, स्कूल मुतासिर थियनि था ॿारनि जा, त हू उतां शहर जा बादल जेके मथां ईंदा आहिनि कुदरती तौर ते, उन्हनि खे हुन विंड गूगल विंड जे ज़रिए पखा लॻल आहिनि वॾा वॾा, उन जे ज़रिए हुन बादलनि खे हटाए छॾींदा आहिनि। सिजु निकिरी ईंदो आहे ऐं उस निकिरी ईंदी आहे, माण्हू पंहिंजे कमकार सां लॻी वेंदा आहिनि। त साइंस जी मदद सां उन्हनि मौसम ते बि कंट्रोल करे वरितो। ऐं असां वटि ॾिसो था सिंध में इहा हालत आहे, आफ़त आहे कुदरती तौर ते पंहिंजी जॻह ते, पर असां वटि इहा हालत आहे। जीअं ॾिठो अथऊं बरसाति पई आहे, माण्हुनि जी छितियूं वहनि थियूं, किरनि थियूं, भितियूं किरनि थियूं, तीअं माण्हुनि मटीरियल जेको आहे उहो महांगो करे छॾियो आहे। जेका कली हूंदी आहे थैली उहा महांगी करे छॾियो, जेका 60 रुपए मीटर मिलंदी उहा 600 रुपए मीटर थी मिले। प्लास्टिक जी थैली जेका ॿार मथां विझी वेहनि था, खट जे मथां विझी वेहनि था, छित त किरी पई आहे, भितियूं बि न आहिनि, खटियूं ऊंधियूं करे उन जे मथां थैली विछाए जीअं पाणीअ खां बचण लाइ, उहा बि महांगी। इहा हालत लॻी पई आहे असां वटि। इन करे मां चवंदो आहियां तव्हां पंहिंजे ॿारनि खे जॾहिं बि तालीम ॾियारियो, दीनी तालीम बि ज़रूरी आहे, उन सां गॾु दुनियावी तालीम ॾियारियो, ऐं दुनियावी तालीम में साइंसी तालीम ॾियारियो। असां साइंस जे ज़रिए ई मौसम खे बि कंट्रोल करे सघूं था, पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे बि कंट्रोल करे सघूं था, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे बि कंट्रोल करे सघूं था साइंस जे ज़रिए। पंहिंजे ॿारनि खे आला तालीम ज़रूरु ॾियारियो, पर साइंस जे तरफ़ उन्हनि खे वधीक आणियो, साइंसी तजुर्बा कनि मुख़्तलिफ़, त जीअं असां हिननि मौसमुनि सां मुंहुं ॾेई सघूं नेदरलैंड वांगुरु। अगरि मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई आहे तव्हांखे, मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो, त मुंहिंजे हिन पेज खे, हिन चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो। महिरबानी।